छा मसलो आहे? मुंहिंजो प्लाट गारो डिक्शनरी रोड ते आहे 150 बाय 20 फुट प्लाट जे ते शौकत नियाज़ी कब्ज़ो करे उन प्लाट ते दावत पियो करे। ये हिते लैंड माफिया आहे। ये हिते कब्ज़ा ग्रुप ते ग़रीबनि जा इलाही सारा जेके प्लाट कब्ज़ा करे 30 साल लीज अलाटमेंट सुप्रीम कोर्ट तरफ़ खां कैंसिल थिए उन ते कब्ज़ो करे वियो ऐं मुंहिंजे प्लाट सां गॾु लॻ वेझो क़ब्रस्तान आहे उनखे पंहिंजे घेरे में आणे छॾियो आहे। हीअ हिते हितां जे मुक़ामी माण्हू ग़रीबनि जूं ज़मीनूं कब्ज़ा करे बासर माण्हुनि सां वेकिरो करे ऐं कब्ज़ा करे असां ग़रीबनि खे दरबदर करे छॾियो। पंहिंजे प्लाटनि लाइ वञूं था त उन्हनि जा जेके बि छाड़तान ते जर्ग माल मना पुठी तरह असांखे जान सां मारण जी धमकियूं पिया ॾियनि। कारण हिते इहे जेके धारी आबादकारीअ जेके पठान ऐं न्याज़ी चौधरा ते असां ग़रीबनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे असांजे प्लाटनि खे मारूसी प्लाटनि ते मारूसी मिल्कनि ते मिल्कियतनि ते कब्ज़ा करे असांखे हितां जे पंहिंजे धरती सां दरबदर जी कोशिशि कनि था। असीं ग़रीब माण्हू आहियूं ऐं हितां जे ऐं उन में हीअ आहे त असांजे रेवेन्यू डिपार्टमेंट जा दिलपुर साकरे जा एसडीएम मुख्ताकार साकरो ऐं तपेदार गारो बराबरि जा शरीक आहिनि। उन में असांजे ग़रीब माण्हुनि खे जा प्लाटनि जा कूड़ा घर ठाहे उन्हनि खे ॾेई असां मिस्किन खे दरबदर करण जी कोशिशि था कयूं। ऐं चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध मुराद अली शाह रेवेन्यू जे मिनिस्टर ऐं ज़िले इंतिज़ामिया ठट्टो बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश था करियां त हिन मुंहिंजे प्लाट जो कब्ज़ो थी रहे मुंहिंजो ज़ाती पंहिंजे प्लाट ते उन्हनि जो नोटिस वठी फ़ौरन कमु बंदि करायो वञे। ॿी सूरत में आउं इहो पंहिंजो एहतिजाज कंदो रहंदुसि ऐं इहो बि गुज़ारिश थो करियां मुंहिंजे कलम धणियुनि खे त जॾहिं असां कलम धणियुनि सां इहा नाइंसाफ़ी आहे त सिंध जे कलम धणियुनि खे गुज़ारिश थो करियां त मुंहिंजी इन सिलसिले में मदद कई वञे इख़लाक़ी मदद कई वञे। जीअं मुंहिंजो ज़ाती मिल्कियत आहे ऐं ज़ाती मुंहिंजो प्लाट आहे उहो मूंखे उन खां धरंदे खां लैंड माफिया जे माण्हुनि खे आज़ादु कराए मुंहिंजे मिल्कियत मूंखे वापसि कराई वञे।